लायुकाहिन जंहिं अॼु असांखे ॻोठ ठारो खान जमालीअ में पंहिंजे हबीब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे मीलाद पाक जी बाबरकत महफ़िल नसीब फरमाई आहे। अल्लाह जल जलालहू असांजी हाज़री क़बूल फरमाए ऐं हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी सुन्नत पाक जे मुताबिक ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बाबरकत महफ़िल में उलमा इकराम, हुफ़ाज़ अज़ाम, नात ख़ान मुअज़्ज़ज़ीन मौजूद आहिनि। भली करे आया, जीव करे आया। ख़ुसूसियत सां मीर महफ़िल सदर मजलिस मुहतरमुल मक़ाम हज़रत अल्लामा क़िबला साईं क़ारी ग़ुलाम मोहम्मद बुघियो नक्शबंदी साहिब दामत बरकातुहुल आलिया ऐं उन्हीं जा बिरादरान जेके हिन कारवान जा सालार भी आहिनि ऐं महफ़िल जा सिंगार भी आहिनि। इन्हनि जी काविश व कोशिश सां अॼु हिन ॻोठ में महफ़िल थी रही आहे। आऊं त पहिरियों दफ़ो हिते आयो आहियां, शायदि महफ़िल भी अहिड़े अंदाज़ सां अॼु पहिरियों दफ़ो थी हुजे। ईअं मस्जिदनि में थींदी हुजे, पर ईअं ॿाहिरि अहिड़े पिंडाल में ऐं जंहिंमें नौजवान पौढ़ा पुराड़ा ऐं ॿारड़ा जंहिंमें मुअज़्ज़ज़ीन भी हुजनि, सभई गॾु थी हुज़ूर अलैहि सलाम जो मीलाद मल्हाइनि। मुझे ख्याल में थी पहिरियों दफ़ो महफ़िल थी रही आहे ऐं अल्लाह कंदो त इहे महफ़िलूं सदाईं क़ाइम दाइम हूंदियूं हिन ॻोठ में। छो जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जी महफ़िल असां सजाए रहिया आहियूं। अल्लाह जल जलालहू क़िबला कारी साहिब जे बिरादरान जे मथां लख रहमतूं करे, जेके पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे ऐं ॻोठनि में इलाइक़नि में वञी करे तबलीगूं फरमाईंदा आहिनि, महफ़िलूं सजाईंदा आहिनि, अहले सुन्नत व जमायत जी हक़ानियत जी प्रचार फरमाईंदा आहिनि। जेको असल मज़हब अहले सुन्नत व जमायत जो हक़ वारो आहे। हाणे सुन्नत जमायत वारा सदाइनि त खोड़ था, हिकिड़ा आहिनि अहले सुन्नत व जमायत ऐं ॿिया आहिनि अहले सुन्नत वल जमायत। वल सम्झो था, सराइकी सभी ॼाणंदे हो सो सभई। बहरहाल मेरा मकसद कहीं भी फिरके ते अटैक नहीं, मेरा मकसद मदीने वाले घोट नाल मुहब्बत प्यार दा नाता जोड़ना है। उन यार सां असां नातो जोड़ियो आहे, उन जी मुहब्बत आ, उन जो प्यार आ, उन जा कुर्ब आहिनि। मीलाद के पहिरां समझो वञे त मीलाद आहे छा। असां मीलाद छो था मल्हायूं, मीलाद जो मफ़हूम छा आहे, मतलब छा आहे, मक़सद छा आहे मीलाद जो। किन माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में न आई त इनकार कयूं, पर जिन खे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त उहो ईअं न त को ज़िंदगी में हिकिड़ो भेरो या साल में हिकिड़ो भेरो, उन्हनि जे लाइ सॼो महीनो मीलाद ई मीलाद हूंदो आहे। पर मां ईअं चवां त सॼी ज़िंदगी उन्हनि जे लाइ मीलाद ई मीलाद हूंदो आहे। मीलाद जो मफ़हूम लफ्ज़ी माना है ॼमण जी जाइ या ॼमण जो वक़्त, लफ्ज़ी माना मीलाद जी, पर मफ़हूमी माना ही आहे, उर्फ़ी माना मफ़हूम ही आहे मीलाद जो त हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे तशरीफ़ आवरीअ ते, उन्हनि जो दुनिया में अचण ते ख़ुशीअ जो इज़हार करण ऐं उन नेमत के गाइण ऐं अल्लाह जो शुक्र अदा करण, इन खे मीलाद चयो वेंदो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे तशरीफ़ आवरीअ ते ख़ुशीअ जो इज़हार करण ऐं वरी इहा जेका अल्लाह असांखे नेमत ॾिनी मुस्तफ़ा करीम जी सूरत में, इन नेमत खे ॻाइण ऐं वरी अल्लाह जल जलालहू जो इन नेमत ते शुक्र अदा करण, इन्हीं के मीलाद चयो वेंदो। हकीकत मीलाद जी जॾहिं ख़बर पइजी वञे त हिन जे अंदरि अहिड़ो को बि कमु न आहे जेको शरीयत पाक जे ख़िलाफ़ हुजे, क़ुरान जे मुखालिफ़ हुजे या हदीस पाक सां टकराइजे, जंहिंजो असल
शरीयत पाक के अंदर न हुजे एड़ो को भी मसालो ना है। अल्लाह जो शुक्र करण ये तो अल्लाह जी बड़ी नेमत है। अल्लाह जल्ल जलालहू इरशाद फरमायो वक़लीलुम मिन इबादी यशकुर, मुझा थोड़ा बाना है जेके शुक्र अदा कंदा है। आप भी तो खोड़ा है, इबादत करने वाला घना पर शुक्र अदा करने वाला अल्लाह जल्ल जलालहू फरमाए तो थोड़ा बाना है। आई उन्हें थोड़न बानन में अल्लाह ताला असा अहले सुन्नत व जमायत के भी बनायो है। शुक्र अल्लाह जो अदा करो। अल्लाह जल्ल जलालहू वरी इरशाद फरमाए लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हां शुक्र कंदो तो मां भी वाइदो थो कयां तो जरूर वधाई ॾींदोसांव। केॾी न वॾी नेमत आहे। शुक्र कयो तो मां जरूर, अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो मां जरूर तव्हां खे वधाए ॾींदुसि। पोइ जीअं अल्लाह ताला जो शुक्र कंदा वेंदासीं तीअं अल्लाह ताला उन नेमत में असां खे वधाईंदो वेंदो। जेकॾहिं पंहिंजे तंदुरुस्ती ते अल्लाह जो शुक्र अदा कंदासीं त मौला तुंहिंजो शुक्र आहे जो तंदुरुस्ती ॾिनई, सिहत ॾिनई, त इन शुक्र करण ते अल्लाह से अञा भी तंदुरुस्ती में इज़ाफ़ो फरमाए। पर जे पिटको हूंदो अबा कुझु कोन थियो, अबा बीमार आहियां, अबा चङो भलो न आहियां, मथे जो सूर नथो छॾे, गोॾनि जा सूर वठी वियो मूंखे, अबा चेर जे सूर मूंखे मारे छॾियो, अबा मूंखे बीमारी, अबा खंघि छॾे ई कान थी, अबा तपोड़ी ते वञे ई कान थी, ईअं पियो रड़ियूं पियो कंदो। हालांकि बीमारी ॾियण वारो भी अल्लाह आहे, पर जेकर उनजो शुक्र अदा कंदो त रब करीम जल्ल जलालहू बीमारियूं पाणे दफ़ा फरमाए छॾे। हदीस कुदसी में आयो अल्लाह जल्ल जलालहू फरमायो अना इंद ज़न्न अब्दी बी, बानो मुंह में जहिड़ो गुमान कंदो आहे त मां पंहिंजे बाने सां अहिड़ो ई सलूक कंदो आहियां। जे बानो चवंदो त अल्लाह जो शुक्र आहे, मूं वटि गंज आहे, सभु कुझु आहे, सिहत आहे, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह फरमाईंदो जॾहिं मुंहिंजो बानो मुंह में अहिड़ो गुमान थो करे त रब मूंखे गंज ॾिनो आहे, मूंखे सिहत ॾिनी आहे, रब जो शुक्र आहे, त पोइ अल्लाह जल्ल जलालहू भी उनखे गंज ॾेई छॾींदो आहे। बाक़ी गहपी ऐं पिटको छो तो ठिकरनि जो पानी भी सुकाए छॾींदो आहे। सो गहपी खां बचो, अल्लाह जो शुक्र अदा कजे। मां अर्ज़ कयो त हुज़ूर पुर नूर अलैहिस्सलाम जे तशरीफ़ आवरीअ ते अल्लाह जो शुक्र अदा करण ऐं ख़ुशीअ जो इज़हार करण। अचो हिकिड़ी क़ुरान करीम जी ॿी आयत तव्हांखे ॿुधायो। अल्लाह सुब्हानहू व तआला हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम खे इरशाद फरमायो त मुंहिंजा सोहणा तव्हां ऐलान कयो, कुल यानी ऐलान फरमायो, पाण इरशाद फरमायो कलाम मुंहिंजो हुजे, ज़ुबान सोना तव्हां जी हुजे, पंहिंजी ज़ुबान सां बयान फरमायो बिफ़ज़्लिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिका फलयफ़रहू। अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं उन्ही जी रहमत ते खूब खुशियूं कनि। अल्लाह जो कुरान ॿुधो, रब्बुल आलमीन फरमायो मुंहिंजा सोना तव्हां ऐलान फरमायो, कुल तव्हां इरशाद फरमायो बिफ़ज़्लिल्लाहि व बिरहमतिहि फबिज़ालिका फलयफ़रहू। अल्लाह ताला जे फज़ल ऐं उन्ही जी रहमत ते खूब खुशियूं कनि। ही अल्लाह जो असांखे हुकुम आहे, तव्हां अल्लाह जे फज़ल ते खुशी कयो, अल्लाह जल्ल जलालहू जी रहमत ते खुशी कयो। ऐं वरी ॿी जाइ ते अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस, ऐं पंहिंजे पालनहार जी नेमत खे ॻाईंदो रह। अल्लाह जल्ल जलालहू नेमतूं खोड़ असांखे ॾिनियूं, रहमतूं भी खोड़ कयईं, फज़ल भी वॾा फरमायईं, पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरक़ात जेका असांखे ॾिनई, इन्ही खां वॾो न फज़ल आहे अल्लाह जो, न नेमत आहे रब जी, न रहमत ई रब करीम जी आहे। सब खां वॾी रहमत, सब खां वॾो फज़ल, सब खां वॾी नेमत हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो तशरीफ़ आवरी आहे, उन्हनि जो जहान जे अंदर अचण, उन्हनि जो असांजे तरफ़ अचण, इहा अल्लाह तबारक व तआला जी वॾी नेमत आहे। जॾहिं वॾी नेमत आहे त इन नेमत जे मिलण ते असां उन नेमत खे ॻायूं भी,
उन नेमत उन रहमत ऐं फज़ल ते असां ख़ुशीअ जो बि इज़हार कयूं त पोइ असां ही जेको मीलाद सजाईंदा आहियूं। मूं अर्ज़ु कयो त हुज़ूर अलैहिस्सलाम जे तशरीफ़ आवरीअ ते ख़ुशीअ जो इज़हार करण ऐं उन नेमत खे ॻाइण ऐं अल्लाह ताला जो शुक्र अदा करण। असां सभु मीलाद जूं महफ़िलूं सजाए रैलियूं कढी करे झंडा जगहनि ते लॻाए गाजिन ते झंडा लॻाए सीननि ते बेज लॻाए करे असां अल्लाह ताला जो शुक्र अदा कंदा आहियूं त मौला असां शुक्र था तुंहिंजो अदा कयूं तो असांखे ख़ातिमुल अंबिया जी उम्मत मथां बनायो आहे। नारे तकबीर, अज़मत कर नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, सरकार जी आमद, मरहबा। हाथ मथे खड़ी करे मुस्तफा के मरहबा जाओ। महबूब जी आमद, प्यारे जी आमद, नूर जी आमद, मुर्शिद जी आमद। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु इरशाद फरमायो, ओ इंसानो ओ ईमान वारो ॾिसो तमां तव्हांजे मथां केॾियूं वॾियूं नेमतूं कयूं आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला बेशुमार नेमतूं कयूं। रब करीम जल्ल जलालुहु इरशाद फरमाईंदो व इन तउद्दू निअमतल्लाह ला तुहसूहा। जेकर तव्हां अल्लाह ताला जूं नेमतूं शुमार कयो त शुमार भी कोन करे सघंदो। केतिरियूं अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे नेमतूं अता फरमायूं आहिनि। रुगो अख वारी नेमत जे अंदरि जेका अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे रहमत ॾिनी आहे इन नेमत खे बि असां शुमार नथा करे सघूं। इन करम नवाज़ी जो बि असां शुक्र अदा नथा करे सघूं। सभ खां पहिरियां पहिरियां त अल्लाह तबारक व तआला असांखे ॿ अखियूं अता फरमायूं आहिनि। हिकिड़ी अख अल्लाह ॾिनी आहे, इहो बि रब करीम जो एहसान ऐं थोरो आहे। ॿिए नंबर ते त अल्लाह तबारक व तआला इहे अखियूं असांजे मुंहं में रखियूं आहिनि। जेकर अल्लाह जल्ल जलालुहु इहे अखियूं असांजे मथे में हणी छॾे आ, कननि में हणी छॾे आ, हथनि जे तरनि में हणी छॾे आ, गोॾनि में फिट करे छॾे आ, उन अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे। बेनियाज़ आहे, उन खां केरु पुछण वारो आहे। रब करीम जल्ल जलालुहु इरशाद फरमायो या अय्युहन नास मा गर्रक बिरब्बिकल करीम अल्लज़ी खलक़क फसव्वाक फअदलक फी अय्यि सूरतिन मा शाअ रक्कबक। ओ इंसान, अल्लाह ताला इंसान के सॾ करे रहियो आहे या अय्युहल इंसान, ऐ इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, कहिड़ी चीज़ तोखे पंहिंजे करीम रब खां तोखे में विधो आहे। छो तूं पंहिंजे अल्लाह खां परे थी वियो आहे? छो पंहिंजे रब जे घर ॾे रुख कोन कयो अथई? छाजे करे तूं मस्जिदनि ॾे मुंहुं कोन कयो आहे? छो तूं पंहिंजे अल्लाह खे सजदो नथो करी? छो पंहिंजे रब करीम जी ॻाल्हि नथो मञी? उहो अल्लाह त तुंहिंजो करीम रब आहे, मेहरबान रब आहे। तो दुनिया जो थधि ॾिसी करे मस्त बणिजी वियो आहे, दुनिया जूं यारियूं ॾिसी करे तूं चरियो थी वियो आहे। ये दुनिया बि बेवफा आहे, ये जो यारियूं बि बेवफा आहे। वफादार त अल्लाह उनजो रसूल अल्लाह वफादार आहे। उन्हनि सां प्यार कयो, उन्हनि सां मोहब्बत कयो। अल्लाह जल्ल जलालुहु इरशाद फरमायो इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनुल्लज़ीना युक़ीमूनस सलाता व युअतूनज़ ज़काह व हुम राकिऊन। थोरो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ त मज़ो अची वेंदो। जे हथ खणंदो त सभिनी खे वणंदो। महल ई मौके जी ॻाल्हि हूंदी आहे। रांदि जे मैदान में वञिबो आहे त वठ वठा हूंदी आहे, चिकचिका हूंदी आहे, हथूं लॻियूं पयूं हूंदियूं आहिनि। स्कूल में वञिबो आहे त उस्ताद खोड़ा ज़ोर सां पियो पढ़ाईंदो आहे, सूर तरतीबो लिखाईंदो आहे। मतिलबु त महल ऐं मौके जी ॻाल्हि हूंदी आहे। वरी जिते फत थींदो आहे त पोइ पाटोड़नि जो वस्कार ॾिसो त कीअं थींदो आहे। पर ही जॾहिं महफ़िल मीलाद हुजे, सुहिणे महबूब जी महफ़िल हुजे, यार जी बि तारीफ़ थिए त रब जो बि ज़िक्र सुभान अल्लाह सां हलंदो अचे।
मुसलमान मल्हाए ॾेखारे। ये खुशी जो मैदान आ, मीलाद जो मैदान आ, मीलाद दी महफिल आ, पंहिंजे खुशी जो इजहार कयो। सबको पंहिंजो अहिड़ो सुहिणो बूथ खणी वेहे जो मलाइक भी ॾिसंदी सभई रसूलुल्लाह जे अचण ते खुशी जो इजहार करे रहिया आहिनि। अर्ज़ पे कयमि त अल्लाह जल जलालू फरमाए त तव्हांजो दोस्त अल्लाह आ, उन्ही जो रसूल आ ऐं मोमिन आहिनि। उहे मोमिन जेके निमाज़ी आहिनि ऐं ज़काती आहिनि। बेनिमाज़िन सां यारियूं न रखो। ठीकु आहे, पाड़े जो हक़ या हिकिड़ो मुस्लमान जो हक़ या मुल्क जो हक़ आहे, पर यारी जेका दिल्ली आहे उन्ही सां रखो जेको निमाज़ी आहे। हे कारी सगोरा जेके निमाज़ पढ़नि पढ़ाए साईं अब्दुल गफ़ार सुभान अल्लाह, नालो ई भलारो, किरदार ई भलारो, मां कुर्बान वञास। साईं अब्दुल गफ़ार हणा बणा ख़र्च करे पंध करे घर छॾे, हालांकि पंहिंजो मदरसो अथनि, हिकिड़ो न बल्कि कई साईं वारनि जा मदरसा आहिनि, उते पाण ई पूरा नथा थी सघनि, ॿाहिरियां उस्ताद वठी पघारूं ॾेई उते पढ़ाइनि था, पर पाण हिते अची तव्हांजे ॻोठ में फी सबीलिल्लाह तालीम शुरू कई अथनि, पढ़ाइनि था। रुगो पंहिंजे बच्चनि खे छॾियो, बच्चा न बल्कि तव्हां वॾड़ा बि अचो ई तालीम हासिल कयो। उतलुबुल इल्म मिनल महद इलल लहद, हबीबन करीम अलैहिस्सलाम फरमायो, इल्म हासिल करण जी न हद्दा न मुद्दा, ओ पींघे खां वठी कब्र ताईं इल्म हासिल कंदा ई कंदा रहो। ईअं न चओ त हाणे कुराड़ो थी वियो आहियां, हाणे चओ त झकी थी वई आहे, हाणे कीअं पढ़ा, माण्हू छा चवंदा त ॿारनि सां गॾु ही अची ॾाढी वारो वेठो आहे या ही जवान वेठो आहे त ॿारनि सां गॾु न, बल्कि तूं अल्लाह जे दीन सिखण जे लाइ आयो आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम जी दरबार में माण्हू त ईंदा रहंदा, को मुस्लमान थिए, को ईमान आणे, को आशिक बणिजी अचे, सभई आशिका। बहरहाल जॾहिं को बि नओं माण्हू ईंदो पाण हुन खां हवाल वठंदा त कीअं अचणु थियो आहे। जेकॾहिं कंहिं चयो त क़िबला मां इल्म जी तलब में आयो आहियां, पाण यकदम इस्तक़बाल जो फरमाईंदा, पाण फरमाईंदा मरहबन बितालिबिल इल्म, मां तालिब इल्म खे मरहबा चवंदो आहियां, मरहबा मरहबा तालिब इल्म, मरहबन बितालिबिल इल्म। और जरूर साईं अब्दुल गफ़ार वटि ईंदा कयो, टाइम ॾियो पंहिंजो साईं खे, ऐं अची करे साईं खां मसाला सिखो, वुज़ू जा मसाला सिखो, निमाज़ जा मसाला सिखो, घर जा मसाला सिखो, वापार जा मसाला सिखो, दुनिया के हलाइण जा मसाला सिखो, दीन के हलाइण जा मसाला सिखो, दुनिया ऐं आख़िरत जा मसाला पुछो, इंशाअल्लाह ताला तव्हांजी रहनुमाई थींदी। अहिड़ा भलारा आलिम ऐं हाफ़िज़ ऐं कारी भला अल्लाह ताला तव्हांखे अता फरमाइनि। असांखे त इन्ही जे मथां बि रब जो शुक्र अदा करणु खपे। त मूं अर्ज़ु पे कयो, अल्लाह जल जलालू फरमाए पियो, मां तव्हांजो करीम रब आहियां, हे मुंहिंजा करीम रब आहे, मां छारो रब आहियां, करीम आहियां। अल्लाह ताला तबारक व तआला जो लक़ब आहे अरहमुर राहिमीन, सब खां वधीक रहम करण वारो। न अहिड़ो अबो रहम करे, न अम्मा रहम करे, न माइट रहम करे, न दोस्त रहम करे, न यार रहम करे, जहिड़ो रहम अल्लाह पंहिंजे बाननि ते कंदो आहे। वो तमाम मेहरबान रहीम आ। ओ अल्लाह तबारक व तआला फरमाए पियो तो इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, केड़ी चीज तोखे पंहिंजे करीम रब खां तोखे में विधो आहे। अल्लज़ी ख़लक़क फसव्वाक फअदलक, ओहो अल्लाह करीम रब जंहिं तोखे पैदा कयो आहे, फसव्वाक पोइ सभई उज़वा तोखे ॾिनाई, फअदलक हर उज़वो पंहिंजे इंसाफ़ सां पंहिंजी जाइ ते फिट फरमाया। अखियूं मुंह में फिट फरमायई, जुबान बात में अल्लाह रखे, कन साइडन सा अल्लाह रखा, हथ बाडी में रब ॾिना, पैर हेठे धड़ में अल्लाह ताला अता फरमाया। जेकॾहिं इहे सभई तब्दील थी वञनि, इंसान जी ज़िंदगी मफलूज थी वेंदी आहे। रब करीम फरमायो त मुंहिंजो केॾो न वॾो तव्हांजे मथां थोरो आहे, असां हिकिड़ो बि थोरो अल्लाह ताला जो नथा लाहे सघो। रुगो अखियुनि जे एहसान खे ॾिसो, ॿ अखियूं अल्लाह ॾिनियो, वरी मुंह जे अंदर अल्लाह ताला अखियों फिट फरमायो, वरी इन्ही जे हुस्नो जमाल के वधाइण जे लाइ रब करीम जल जलालो काराण ऐं सफेदी के गॾाए छॾियो आहे।
जे शेरियूं अखियूं करे छॾिया त हुस्न जमाल हलियो वञे अल्लाह जल जलालू सफेद भी नजर फरमाए अख जे अंदर फरमाए वरी कारी मानगी भी अल्लाह जल जलालू अता फरमाए ये डबल एहसान अल्लाह जा वरी मथा पिंपड़ियों अल्लाह रखियो जेके के पिंपड़ियों न हजत करो वो ठहंदो ऐ पिंपड़ियों जेके आहिन ये दस धूड़ अख इंसान जे अख के महफूज कंदियूं आहिन वरी उन जे मथा अल्लाह तबारक व तआला भिरू दिना त मथा जेको पखर अचे थो उन के भिरू बचाए वठंदा आहिन जे अख में यो किनो फुड़ो न पवे वरी अल्लाह जल जलालो इन अख जे अंदर खारो पानी रखियो खा मिठो पानी न रखे इनी जे करे जो हलंदे खेडंदे मोटरसाइकिल ते या साइकिल ते हलंदे मानू के ओछतो को जीत पइजी वने जीत पवंदो ऐ फत कंदो त पो अखि जा पर्दा फाड़े विझंदो नुकसान कंदो पर जेकरा जीत पियो अखि जो पानी अल्लाह खारो रखियो त पवन साणी यकदम जीत मरी पवंदो त फतकड़ खां बची पवंदो इंसान जा पर्दा बची पवंदा अल्लाह सुब्हान व तआला एतिरो त अख में मेहरबानी रखियो आहिन अज वडा वडी अस्पतालूं अखिन जो तमाम वडी अस्पतालन जो वडी अखियूं वडी अस्पतालूं अखिन जो ऐं उहे डॉक्टर अजीम डॉक्टर चवन था असां कॉलेज पढ़ियासीं यूनिवर्सिटियूं पढ़ियूंसीं अज ताईं असां सर्च अख जे मथा करे रहिया आहियूं पर अज ताईं असां ॾिसी रहिया आहियूं अख जे अंदर एतिरियूं त रगूं आहिनि जो समझ जे तादाद में न बल्कि हज़ारनि जे तादाद में रगूं आहिनि जिन जी असांखे ख़बर ई कान थी पवे त न रगनि जो कमु कहिड़ो आहे अल्लाह जे अख जी हिकिड़ी नेमत खे त तूं ॾिस उन खां बाद पोइ ही ज़मीन ही आसमान अल्लाह सुब्हानहु व तआला ज़मीन ॾिनी जे ईअं पाणी ते पैदा करे असां त ॿुॾी वञूं हा ज़मीन पाणी जे मथां वरी हिन ज़मीन के नरम कयई जेकर ही ज़मीन पत्थर वांगुर या संगमरमर वांगुर सिधी हुजे हा त किए हर ॾेई सघूं हा किए त दाना फुटाए सघूं हा किए वाटर वहन हा किए को मुर्दो असां पूरे सघूं हा इन मिट्टी मथां किए फ़ाइदा वठूं हा गिल गारा किए करे सघूं हा ये सभई अल्लाह ताला जो नेमतूं आहिनि हिकिड़ी नेमत शुमार कयो त शुमार कोन करे सघंदो एॾियूं अल्लाह जूं वॾियूं नेमतूं आहिनि हज़रत लाल लतीफ़ सरकार से तर्जुमाने फरमाई आहे त थोरल मथे थोरा यारो मुंह ते मारू अड़ल जा भलायूं भेरा आऊं गणी जस के तेरा एडा वडा अल्लाह जा एहसान आए असा गणे भी कोन था सघो पिया रब करीम जल जलालू एडा वडा एहसान कया पर काथे भी कोन फरमाई तो इंसान मा तुझे मथा एहसान कयो अख देई करे थोरो कयो माव अबो देई करे मो एहसान कयो माव भाउ भेण देई करे एहसान कयो माव चोड़ा देई करे मो एहसान कयो अल्लाह ताला इनन एहसान जो बयान तो फरमायो पर इए काथे भी न फरमाए तो को तवाने मथा एहसान फरमायो पर जदा पांजो महबूब साखे दिनाई तदा अल्लाह तबारक व तआला ऐलान फरमायो तो लक़द मन अल्लाह अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला मोमिनन जे मथा एहसान कयो जो उन्हनि जे अंदर वॾे शान वारो रसूल मोकिलियो आहे एहसान कयो मोमिनन जे मथा वॾे शान वारो रसूल मोकिलियो अल्लाह जल जलालो एहसान कयो मुंहिंजा दोस्तो जॾहिं को माण्हू ॿिए जे मथा एहसान कंदो थोरो कंदो महिरबानी कंदो सॼी ज़िंदगी उन जी महिरबानी यादि रखंदो वड़ वारो इंसान उहो उन जो थोरो यादि करे उन जो थोरो ॻाए उन जो शुक्र अदा कंदो रहे तुंहिंजे पुट खे केरु जेकॾहिं नौकिरी वठी ॾिए त पूरी उम्र ईद बरात उनी वट वींदो उन्हीं के सलाम कंदो मिठाई जो डब्बो हमेशा खणी वेंदो हमेशा ॿुधाईंदो त फिराणे वॾेरे ते एहसान थिए तो मेरे छोकरे को नौकरी नाल लगायस अबा सा गरीब हसे हाणे सब कुछ थी गया हमेशा उन्हीं की तारीफ कंदो रहंदो ई वॾा
वडेरे तो ते मथा रुगो तुझे छोकरे के नौकरी वठी दिए तो सॼी ज़िंदगी जो थोरो गाईंदो आहे एहसान गाईंदो आहे उन्हीं जो शुक्र अदा कंदो आहे वो ख़बर ना है तो छोकरो तो वारो हलाल तो कमाए या हराम तो कमाए वो जहन्नम जा टांडा खाई रहियो आहे या जन्नत जा बाग मेड़े रहियो आहे वो अलग चीज आहे पर तू उन्हीं वडेरे जो एहसान हमेशा याद तो करे मुझा दोस्तों ये अहकमुल हाकिमीन हाकिमन जो भी हाकिमा बादशाह जो बादशाह आहे सुने लाल लतीफ सरकार से इरशाद फरमायो मौलाना तार तू पिया मिड़ई मंगना मीह पी बुदायता वसल पर सदा वसी तू मौला मथा मो बुढ़ो मलाह मबा छजो नारे तकबीर मत नारे रिसालत नारे ताकीद नारे पीर नारे हैदरी सरकार जी आमद आका जी आमद महबूब जी आमद दरगालिया वीर शरीफ वो मेहरबान अल्लाह जल्ल जलालो मुझा दोस्तों करम नवाजी फरमायण वारो एहसान फरमायण वारो मेहरबानी फरमायण वारो ओ अहकमुल हाकिमीन पाण तो ऐलान करे ओ दुनिया वारो ईमान वारन जे मथा मो वडो एहसान करे छजो आहे ओ मो अर्ज कयो जेको बड़ वारो होदो आ सुठी सोच रखण वारो होदो आ ज़हन साफ वारो इंसान होदो आ दिल पाक वारो इंसान होदो आ पंहिंजे थोरे करण वारे खे याद कंदो रहंदो आ उन्हीं जो एहसान गाईंदो रहंदो आ उन्हीं जो शुक्र अदा कंदो रहंदो आ जॾहिं अल्लाह ताला असांजे मथां एहसान कयो पोइ अॼु ईमान वारा अल्लाह ताला जो एहसान गाए बि रहिया आहिनि त मल्हाए बि रहिया आहिनि मीलाद जी सूरत में असा अल्लाह ताला जो एहसान गाए रहिया आहियूं मीलाद जी सूरत में रब करीम जल्ल जलाल जो शुक्र भी अदा करे रहिया आहियूं उन मीलाद जी सूरत में इन नेमत जे मिलण ते अल्लाह तबारक व तआला जो थोरो भी असा मञी रहिया आहियूं छो जो अॻ में भी जेतिरा पैगंबर सगोरा आया 1.25 लख नबी सगोरा आया सभई हुजूर करीम अलैहिस्सलात वस्सलाम जे आमद जो ख़बरो कंदा रहिया सोना महबूब करीम अलैहिस्सलात वस्सलाम इन अचन वारा आलमुल अरवाह का वठी करे मुझा दोस्तों नबियन सगोरन के अल्लाह तबारक व तआला इत्तला करे छजो बुधाए छजो हो तो ओ नबियो व इज अखज़ल्लाहु मीसाक़ल नबियीन ओ जना अल्लाह तबारक व तआला नबियन सगोरन का पक्को वाइदो वरतो हुओ ओ नबियो मां तव्हांजे अंदर वडे शान वारो रसूल मोकली दुस जॾहिं वॾे शान वारो रसूल अची वञे पोइ तव्हांजा कलमा न हलंदा तव्हांजा दीन न हलंदा तव्हांजा कानून न हलंदा तव्हांजा किताब न हलंदा पर जॾहिं मुंहिंजो रसूल करीम अलैहिस्सलात वस्सलाम अची वञे पोइ कलमो भी उन्हीं जो पढ़जो त किताब भी उन्हीं जो पढ़जो त दीन तबलीग भी उन्हीं जी कजो जरूर ईमान भी आन जो जरूर उनजा मददगार भी साबित थी जो सभी नबियन सगोरन इकरार कयो तो अंबिया इकराम जॾहिं दुनिया में आया सभई इंतजार कंदा रहिया सैयदना आदम अला नबियना व अलैहिस्सलाम इंतजार कंदा रहिया त कॾहिं था उहे राणा रसूलुल्लाह अचल कॾहिं तो उन्हीं यार जो दीदार थिए कॾहिं तो उनजी उम्मत में मां शामिल थिया हजरत आदम अलैहिस्सलाम जी 1000 साल उम्र आए उम्र आदम अलैहिस्सलाम जी अचे पूरी थी आए सैयदना आदम अला नबीना व अलैहिस्सलाम जी सन पिया हाने इजराइल मूसा न गालियों करे रहियो आ तॾहिं अल्लाह ताला जी दरबार में अर्ज गुजार पिया थियन ओ रब करीम मां जन्नत छॾे करे दुनिया जे तख्ते ते उन यार जे दीदार जे लाइ आयो आहियां ओ रब करीम मां 1000 साल इंतजार कयो आ हाने मौत मथा अची वयो आ अञा यार जो दीदार कोन थियो आ ओ अल्लाह मां यार जे दीदार जे लाइ तड़पी रहियो आहियां लतीफ सरकार से तर्जमानी फरमाई त आऊं न कजिस पिरीअ खे
मुझे मथा आयो मौत सारा भी सकरात में सारा भी सकरात में मुझो हड न कडियो होत जे कसत थी जस फौत तभी फना हिन फिराक में मोला वक्त गुजरी वयो यार जो दीदार कोन थियो हाने त मौत मथा अची वयो अल्लाह तबारक व तआला फरमायो ओ आदम आखिरी यार मुंहिंजो सिर ॼण खां सिवा यार कोन ॾिना वेंदा आदम सिर पंहिंजो ॾे मौत क़बूल कर उन खां बाद इंतजार भी कजाए सैयदना आदम अलैहिस्सलाम पे अर्ज करे त मौला जे मौत सां तुंहिंजो यार थो मिले पोइ देर न कर जल्दी पंहिंजो पैगाम मोकिल तो मां तुझी दरबार में पहुंचा लती सरकार सही तर्जमानी फरमाई त पिरिया जी पचार में यारो अचे जन आराम ही दुनिया तनी दाम पुछन मौसम मौत जी वो तो मौत के तरबीद आए तो जल्दी मौत अचे तो यार जो दीदार थिए मानो मौत खां परे परे मौत खां टिजंदा आहिनि मौत खां भजंदा आहिनि शल मरी न वञो मरंदो आहे मरदूद मरंदो आहे मुनकिर मरंदो आहे काफिर मोमिन कॾहिं मरंदो ई न आहे मोमिन मरंदो त क़ब्र में रसूलुल्लाह जो दीदार थींदो अल मौत जिस्र यूसिलुल हबीब इलल हबीब मौत हिकड़ी अहिड़ी पुल आहे जेका दोस्त के दोस्त सां मिलाईंदी आहे यार के यार सा मिलाई दिया सैयदना आदम अलैहिस्सलाम इंतजार कंदा रहा हजरत शीस अलैहिस्सलाम इंतजार कयो हजरत इद्रीस अलैहिस्सलाम इंतजार कयो हजरत नूह अलैहिस्सलाम इंतजार कयो 1.25 लाख नबी सबोरा आया पंहिंजे पंहिंजे टाइम में इंतजार कंदा रहा पर कंहिंजे भांगन में न आया कंहिंजे के दीदार नसीब कोन थियो सब पिया चवनि त मौला असां मौत भी कबूल कयो पर यार जो कॾहिं दीदार थींदो अल्लाह तबारक व तआला फरमायो त जॾहिं दुनिया छॾी दो सब का आखिर में मुंहिंजा महबूब अचण वारा है खातमुल अंबिया उन का बाद को भी नबी अचण वारो ना है जॾहिं मुंहिंजे महबूब करीम खे मां पंहिंजे दीदार जे लाइ मेराज वारी रात घुराईंदुसि उन रात तव्हां सभिनी खे बैतुल मुक़द्दस में गॾु कंदुसि पंहिंजे यार खे उन जाइ ते आणींदुसि पोइ मुंहिंजे यार जो दीदार भी कजो त यार ते कलमा पढ़ी हुजे उम्मत में भी शामिल थी वठजो सभी नबी सबोरा इंतजार पिया कल जॾहिं वक्त अची वयो घड़ी अची वई यार जो दीदार थी रहियो अंबिया इकराम इंतजार में आहिनि सभी सफ़ू वधियो बैतुल मुक़द्दस में इंतजार पिया कल ओचितो मदीने वारे घोट अलैहिस्सलातु वस्सलाम जी सवारी अची वई जीअं जो आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात जे मथा 1.25 लाख जी भी नजर पवे हर एक जी दिल जी कैफियत कीअं हुई मुर्शिद लाल लतीफ सरकार से बयान फरमाई तो ही सजन से जे थे मुँह निहारिया अज ईदे जान पे सफलाहिंद मसूरड़ा अज यार जो दीदार थी वयो थकई लही वया सूर लही वया परेशानियों दूर थी वयूं आहिनि ओ मुंहिंजा दोस्तो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे लाइ 1.25 लाख नबी सबोरा इंतजार पिया कल सबको पंहिंजे पंहिंजे टाइम में पियो अर्ज करे त मौला असांखे हबीबन करीम जी उम्मत मछा बना हो त उम्मत में शामिल थियण जे लाइ दुआ पिया घुरल पर अल्लाह तबारक व तआला फरमायो हो 1.25 लाख जा हथ हो तमा हथ भी कोन कया अमा तलब भी कान कया अमा खुर भी कान कया बगैर खुर जे पंहिंजो यार मो तव्हां खे अदा फरमाए छॾियो आहे रब करीम जल जलालु तदा इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला ए
वडे शान वाले रसूल के मां मोमिनन में मोकले करे मोमिनन जे मथा मो एहसान करे छजो आहे ओ नबी सगोरा सिकंदा रया दुआ घुरदा रया ऐ अल्लाह तबारक व तआला असा के अण घुरियो हबीब अता फरमायो असा भी अल्लाह ताला जो मिलाद दी सूरत में महफिल सजाए करे रेलियो कढ़ी करे ठंडा बल्ब लगाए करे रब करीम जो शुक्र अदा कंदा तो मौला शुक्र कजो सी सुपरी चियरे जान प्यार बेटे जंजी वट में कोड़े थिया करार हाणे धनी कर मधार पाड़ो ते पिरिया जो अल्लाह सरकार जी आमद सरकार जी आमद आका जी आमद महबूब जी आमद मुर्शिद जी आमद नूर जी आमद दरगालिया वीर शरीफ ताजदारे खत्म नबूवत अल्लाह सुब्हानहू व तआला असांजे मथा एहसान कयो अब थोरो आहे या कोन्हे अल्लाह जो ॻाल्हायो थोरो अल्लाह जो थोरो आहे या न उन थोरे के मल्हाइण खपे या न बल्कि अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो हदीस कुदसी में आयो सूफिया इकराम वटि हदीस मकबूल आहे तोरे जो उलमा जे अंदर कील काल कयो आ लेकिन सूफिया इकराम वटि रब्बानी उलमा वटि मकबूल हदीस आ अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाए त मुंहिंजा सुहिणा लौलाक लमा खलक़तुल अफलाक जे तव्हां न हुजो हा मां त ही 14 तबक भी पैदा कोन कया हा तबक भी तव्हां जे करे ही ज़मीन तव्हां जे करे ही आसमान तव्हां जे करे ही कायनात मो खलकियत मुंहिंजा महबूब मो तव्हां जे करे पैदा फरमाए जो सुभान अल्लाह खुदा दी कुदरत तुसाडे लाए ए बणी ये खलकत तुसाडे लाए खुदा दी कुदरत तुसाडे लाए ए बड़ी ये खलकत तुसाडे लाए जमीन अर्श कलम कुर्सी ए कमाल रिफअत तुसाडे लाए जंहिंजी दिल ठरिए हथ मथे जाग राखे सुभान अल्लाह झुकाई जिब्रील कंधे अपना चुमेदा तलिया तो सादिया है झुकाई जिब्रील कंधे अपना चुमेदा तलिया तो सादिया है बुराक रोंदा गलियां गोलेंदा बुराक रोंदा गलियां गोलेंदा अज खड़ा है खिदमत तो सादे लाए खड़ा है खिदमत तो सादे लाए खुदा दी कुदरत तो सादे लाए ए बड़ी ये खलकत तो सादे लाए सफा मलाइक बधी खड़े सलाम पढ़ दे तो सांते पहन सफा मलाइक बधी खड़े सलाम पढ़ दे तो सांत पहल रूहुल अमी आई मलक मुकर्रब रिजवान जन्नत तो साले लाए रिजवान जन्नत तो साले लाए खुदा दी कुदरत तो साले लाए ए बड़ी खलकत तो साले लाए आखिरी मिसरा बुझो अब ही अखे सो सुभान अल्लाह तो सादी मर्जी खुदा है तलबी ओ ये करे जिए तो सादी मर्जी तो सादी मर्जी खुदा है तलबी ओ ये करे जिए तो सादी मर्जी ये करे जिए तो सादी मर्जी खलील खातिर नहीं को खतरा खलील खातिर नहीं को खतरा
ए छुट्टी ये उम्मत तो सारे लाए, ए छुट्टी ये उम्मत तो सारे लाए, खुदा दी कुदरत तो सारे लाए, बड़ी ये खलकत तो सारे लाए, जमीन अर्श कलम कुर्सी कमाल रिफ़अत तो सारे लाए। नारे तकबीर। रब करीम जल जलालु पे फरमाए मुझे सुना ही ज़मीन भी तवहां जला खल्क़ में, आसमान भी तवहां जला खल्क़ थम, पर अल्लाह जल जलालु ही अभी इरशाद फरमायो ओ मुझे महबूब लौलाका लमा अज़हर तुर्रुबूबिय्या, जे तवहां न हुजो हा त मां पंहिंजो पाण खे भी ज़ाहिर कोन कया हा। जेकॾहिं मां ज़ाहिर थियो या मुझे सुना वो भी तवहां जे करे ही ज़ाहिर थियो आया, अव्हां जे करे मां रब थियो ज़ाहिर थियो आया, पंहिंजी रुबूबियत के मूं ज़ाहिर कयो आहे। यानी जेतिरा भी एहसान अल्लाह जा आहिनि मदीने वारे घोट जे सदके रब करीम फरमाया। तो तू छा थो समझी जरा एडो वडो अल्लाह थोरो कयो पोइ उन यार जो थोरो गायो या न गायो, उन जे थोरे के गायो या न गायो, उन जो थोरो याद रखो या न रखो, याद रखो उन जो थोरो पंहिंजे जगह के झंडन साण सिंगारियो। अब अजकल झंडो भी पार्टी की निशानी थी पयो आहे, झंडो लगल होंदो खबर पवंदी ते लीगलो आ पीपलो आ वगैरह वगैरह जेतिरियूं पार्टियूं हलन थियूं, पोइ रंग जा ॾिसी उनजी बनावट ॾिसी करे ख़बर पइजी वेंदी आहे थी कहिड़ी पार्टी जो आहे। जेकर तू न पंहिंजे घर जे मथां मीलाद जो झंडो लॻायो, पंहिंजे गाॾी जे मथां मीलाद जो झंडो लॻायो, पंहिंजे सीने जे मथां मीलाद जो पेज लॻायो त ॾिसण वारो ॾिसंदो त ही रसूलुल्लाह जी पार्टी वारो आहे, छो जो मीलाद तो उन्हीं यार जो आहे, ही रसूलुल्लाह जी पार्टी वारो आहे। जेकर दुनिया तोखे चवे रसूलुल्लाह जी पार्टी वारो आहे त पोइ मदीने जा घोट फरमाईंदा त पोइ तू मां भी तोखे क़बूल कयो त मुंहिंजी पार्टी वारो आहे। पोइ पंहिंजे लीडर खे पंहिंजा वर्कर ऐं वोटर ॾाढा प्यारा हूंदा आहिनि, उनजे मथां कख बर्दाश्त न कंदा आहिनि, पंहिंजे वोटर ऐं लीडर सां मोहब्बत कंदा आहिनि। जॾहिं दुनिया जो लीडर वोटर वर्कर खे असां मोहब्बत कंदो आहे त पोइ रसूलुल्लाह जा जॾहिं असां वोटर ऐं लीडर असांजा वर्कर थींदासीं, उनजूं रैलियूं सजाईंदासीं, महफिलूं सजाईंदासीं, उम्मीद आहे त मदीने वारो घोट असां सां प्यार भी फरमाईंदो। ऐं उनजे प्यार खां सवा का ॻाल्हि आहे भी का, इन दुनिया में भी उनजो प्यार आहे यार, आख़िरत में भी उन्हीं जो प्यार कम ईंदो। ओ मिट माइट जाते छॾे वञनि, अज़ीज़ क़रीब छॾे वञनि, संगत साथी छॾे वञनि, यौम यफिर्रुल मर्उ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। क़यामत जॾहिं अबो अम्मा अहल औलाद मिट माइट ज़ाल मुड़स भाउ भेण ये सब छॾे वेंदा, केर कंहिंजो कोन हूंदो, केर कंहिंखे सुञाणींदो ई कोन पियो, सब को चवंदो नफ़्सी यानी मुंहिंजी जान छुटे, नफ़्सी नफ़्सी वो मुंहिंजी जान छुटे, मुंहिंजी जान छुटे। दुनिया सॼी चवे नफ़्सी नफ़्सी, पर मदीने जा घोट चवंदा उम्मती उम्मती उम्मती। मरहबा एॾा महबूब मेहरबान आहिनि त असां उनजो मीलाद अॼु सजायो आहे। अवां मुबारकबाद जा लाइक़ आहियो, तव्हां यार जो मीलाद सजायो आहे। अॼु मां नथो मुबारक ॾियां पर मदीने वारो घोट तव्हांखे मुबारक ॾेई रहियो आहे। अॼु तव्हांखे हदीस पाक ॿुधायां, पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो तूबा लिमन रआनी व आमन बी, उन माण्हू खे मुबारक आहे जंहिं ईमान भी आंदो ऐं मुंहिंजो दीदार भी कयो आहे। दीदार भी कयई, ईमान भी आंदई, उनके मुंहिंजी मुबारक। अॻिते फरमाई वतूबा सबअ मर्रातिन लिमन लम यरानी व आमन बी, जे अणॾिठे मूंसां सौदो कयो ईमान आंदो, उनके हिक न मूं रसूलुल्लाह जो 7 मुबारकूं उनखे आहिनि। सबअ मर्रात 7 दफ़ा मुबारकूं, हिकिड़ी मुबारक ॿी मुबारक चवंदा 7 बिस्मिल्लाहूं। कंहिं प्यारे खे असां चवंदा आहियूं 7 बिस्मिल्लाहूं, यानी बेशुमार तोखे बिस्मिल्लाह चवां भली करे तूं आए। मदीने जा घोट था फरमाइनि मां भी पंहिंजे आशिक़ खे 7 भेरा थो मुबारक ॾियां, 7 भेरा मुबारक थो ॾियां, जब मूंखे ॾिठई भी कोन पोइ भी मुंहिंजूं महफ़िलूं सजायो वेठो आहे, इश्क जो इज़हार करे रहियो आहे।
पंहिंजे प्यार जो इज़हार करे रहियो आहे अबा तूं हिते रसूलुल्लाह सां प्यार कर हबीबन करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो मन फरह बिना फरहना बिह जेको असां सां ख़ुशि थींदो आहे त असां बि उन्ही सां ख़ुशि हूंदा आहियूं अबा पंहिंजे नबी सां ख़ुशि आहियूं न असां सभई मूं समेत असां सभु पंहिंजे नबी सां ख़ुशि आहियूं न हुजूं हा त छो मीलाद सजायूं था ये असांजो मीलाद ई ॿुधाए थो असां पंहिंजे सुहिणे नबी सां ख़ुशि आहियूं यकीन ॼाणो तूं हिते ख़ुशि थी रहियो आहे मदीने जो घोट उतां तोखे मुबारक मोकिले रहियो आहे तोसां ख़ुशि थी रहियो आहे जॾहिं हबीब अलैहिस्सलाम मुबारक मोकिले त इंशाअल्लाह ताला ॿिन्ही जहाननि में असांजा बेड़ा ई पार थी वेंदा इहा मोहब्बत सिमरे सीने में रखियो अचो मां सम्झां थो अञा बि जेकॾहिं वाइज़ कया त तव्हांजी इहा ई मोहब्बत साॻी रहंदी पई ऐं मुंहिंजो बि सीनो भरियो पियो आहे वरी पर मूंखे हींअर वरी किंजर ॾंढ ते पहुचणो आहे ऐं उते हिकु जलसो मुंहिंजो रखियलु आहे उते करिणो आहे अल्लाह तबारक व तआला मुंहिंजा थोरा लफ़्ज़ पंहिंजी अज़ीम बारगाह में क़बूल फरमाए पर मुंहिंजो हथ जोड़ तव्हां सभिनी खे अर्ज़ु आहे त कारी साहब वारनि जो साथ न छॾिजो इन्हनि सां गॾु निभाइजो जो इहे तव्हांखे सिधे रस्ते ते हलाईंदा सुठे रस्ते ते हलाईंदा चङियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा अहिड़ियूं प्यार भरियूं महफ़िलूं तव्हांखे ॿुधाईंदा तव्हांजा अंदरि ठरी पवंदा मां थो चवां रुॻो तव्हांजा न बल्कि तव्हांजा वॾा जेके कब्र में आहिनि उन्हनि खे बि अॼोकी महफ़िल जो सवाबु पहुचंदो त उन्हनि जा बि रूह राज़ी थी पवंदा हुज़ूर अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो जॾहिं को बि माण्हू पंहिंजे अबे अमा लाइ न दुआ घुरंदो आहे त मौला इनखे बख़्श कर पोइ भली उहो मुअल हुजे क़ब्र में हुजे उनखे एॾी ख़ुशी पहुचंदी आहे एॾी ख़ुशी पहुचंदी आहे जो पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो यंतज़िरु दावा वो दुआ जो इंतज़ार थो करे मुंहुं क़ब्र जे अंदरि तलहक़हु मिन अबिन औ उम्मिन औ अखिन औ सदीक़ पीअ जी दुआ जो भाउ जी दुआ जो माउ जी दुआ जो दोस्त जी दुआ जो क़ब्र में वो मुर्दो वीचारो इंतज़ार करे रहियो आहे त मुंहिंजे लाइ केरु दुआ घुरे फ़इज़ा लहिक़तहु जॾहिं कंहिं बि हेॾे दुआ घुरी इहा दुआ ओसी ते पहुती कान अहब्ब इलैहि मिन दुनिया वमा फीहा दुनिया पूरी ऐं दुनिया जे अंदरि जेको बि कुझु आहे इहो सभई के माण्हू खे ॾेई रूह ज़मीन जो बादशाह उनखे बणाइजे ही पेट्रोल जा खज़ाना ही डीज़ल जा खज़ाना ही सीएनजी जा खज़ाना ही गैसनि जा खज़ाना ही अनाज जा खज़ाना ही सोन जूं खाणूं ही चांदीअ जूं खाणूं ही दरिया ही समुंड ही जबल ही जहाज ही हर चीज़ हुनजे कंट्रोल में ॾेई छॾिजे ऐं मथां वरी नेब बि न वेहारजे पोइ उनखे केॾी वॾी ख़ुशी पहुचंदी मदीने जे साईं फरमायो दुनिया जे बादशाह के अड़ी खुशी न थी दिया जितनी मैयत के दुआ जे पहुंचण ते खुशी नसीब थी दिया जॾहिं चवंदा जी तव्हांजा वॾा बि क़ब्र में ख़ुशि थींदा असांजे माइटनि अॼु असांखे यादि कयो आहे अहिड़ा भलारा घुराए आलिम दीन जा कारी क़ुर जा हाफ़िज़ फ़ुरक़ान जा घुराए अॼु असांखे यादि कयो अथनि तव्हांजा बि रब बेड़ा पार कंदो त हुननि जा क़ब्र में बि बेड़ा पार फरमाए छॾींदो निमाज़ जी पाबंदी कयो निमाज़ खां परे न भॼो असांजे मुस्लमाननि खां निमाज़ वञे पई थी अबे अम्मा जो चवणु वठो पंहिंजे वॾनि जो एहतराम कयो पंहिंजे बच्चनि जी इस्लामी नमूने सां तरबियत कयो हिक ॿिए सां प्यार कयो कंहिंजी गिला न कजो हीअ असां में वॾी बीमारी थी वई आहे ॿ ॼणा गॾंदासीं त टीह जी गिला हलंदी आहे गिला कंहिंजी न कयो गिला खोर अल्लाह के पसंद ना आए गिला खोर जरा अल्लाह फरमात जन सगे भाव मुअल जो गोश्त खाई रहियो आहे भाव भी सगो हुजे सो भी मुअल हुजे केर पंहिंजे सगे भाव जे लाश के चक हणंदो खाईंदो फरमाए जे सगे भाव जे लाश के नथा खाई सघो त पोइ गिला छो था कयो कंहिंजी गिला न कयो हाओ नेकी कयो कंहिंजी तारीफ़ कयो जेकर कंहिं माण्हू जे अंदरि 199 बुराइयूं आहिनि हिकिड़ी हुनजे अंदरि नेकी आहे त हुनखे नेकी सां यादि कंदा रहो छो पाण अलैहिस्सलाम फरमायो अंतुम शुहदाउल्लाहि फिल अर्द तव्हां अल्लाह जा ज़मीन में शाहिद आहियो जॾहिं न फ़ैसिलो थींदो आहे पोइ शाहिद जहिड़ी शाहिदी ॾिनी त फ़ैसिले करण वारो बि ईअं ई फ़ैसिलो ॾेई छॾींदो आहे अहकमुल हाकिमीन अल्लाह हुनखे ॼाणे बि थो अलीमुम बिज़ाति सुदूर आहे सीननि जे राज़नि खे बि सम्झे थो पर एॾो रब महिरबान आहे हू अल्लाह ॾिसे थो त हिन जे बारे में माण्हू छा था चवनि पोइ जीअं तव्हां जंहिं माण्हू जी तारीफ़ कई अल्लाह से उनके पाणे भलो करे छॾींदो पाणे हुनजूं बुराइयूं ख़तमु कंदो
तव्हां रुगो तारीफ़ त करे ॾिसो तव्हां तारीफ़ कंदव भली उन अंदरि बुरायूं सॼो ॾींहुं गर्क गुनाहनि में हुजे पर हिन उम्मत जे अंदरि ख़ासियत आहे हर उम्मत जे अंदरि हिकिड़ी न का हिकिड़ी अहिड़ी नेकी अलाह पैदा कंदो आहे जब ॿिए माण्हू जे अंदरि उहा नेकी न हूंदी आहे तव्हां उहा नेकी जांच कयो उन नेकी जी तारीफ़ कयो उन नेकी सां तारीफ़ कंदो त हुनखे अलाह भलो कंदो वेंदो ऐं हेॾां अलाह ॿिए जी तारीफ़ करण सां अलाह तव्हांजा दर्जा बुलंद कंदो वेंदो तूं थो चई यार मुआशरे में इज़त कान रही आहे पंहिंजनि में कुर्ब कोन रहियो आहे दोस्तनि में वफ़ादारी कान रही आहे जाॾे वञा थो कम ई कोन थो थिए जंहिंजे मुंहुं ते चढ़ा थो त बूथ सजायो वेठो आहे इहो छो सजायो वेठो आहे जो तूं पंहिंजी दिलि उन्हनि खां ख़राबु कई आहे तूं पंहिंजी दिलि साफ़ रख त अलाह ताला तुंहिंजे लाइ हर आसानियूं फरमाए छॾी अल्लाह जल जलालहू इन सुठियुनि ॻाल्हियुनि ते असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन या अल्लाह तूं असांजी हाज़िरी क़बूल फरमा नंगर न्याज़ क़बूल फरमा अॼोकी महफ़िल जो सवाब नंगर न्याज़ जो सवाब मिठे महबूब अलैहिस्सलाम जी दरबार में तोहफ़तन हदीयतन पहुचा यार जे सदके सभिनी नबियन सगोरन ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम जे वालिदैन करीमैन अज़वाज मुतहरात अहल बैत सहाबा इकराम चार यार पंजतन पाक 12 इमाम शोहदा करबला हज़रत गौस पाक हज़रत इमाम रब्बानी टोटल दुनिया जा वली भलारा उलमा सभिनी जे हवाले सॼी उम्मत भलारी जे ख़ुसूसियत सां अॼोकी हिन महफ़िल खे जिन बि सजायो आहे जिन मल्हायो आहे जिन ख़िदमत कई आहे जिन हथ वंडायो आहे जेके बि पंधड़ा करे हिते पहुता उन्हनि सभिनी जे रिश्तेदारनि खे जो सवाब पहुचा ए अल्लाह तो उन्हनि जे क़बरनि खे ऐं असां सभिनी जे वॾनि जे क़बरनि खे पंहिंजे नूर साण मुनव्वर फरमा उन्हनि जे तुरबतनि जे मथां पंहिंजी रहमत जो नुज़ूल फरमा उन्हनि खे बि बख़्श फरमा तो असांखे बि बख़्श फरमा ए अल्लाह तूं ॼाणी थो असांजे दिलनि जे राज़नि जो तूं वाक़िफ़ आहे असांजे महफ़िल सजाइण जो ॿियो को बि दुनिया जो मक़सदु न आहे ए रब तुंहिंजे यार जे पहुचण ते असां ख़ुशि बि थी रहिया आहियूं शुक्र अदा करे रहिया आहियूं ए रब जे इहा महफ़िल तुंहिंजी दरबार में क़बूल आहे पोइ ज़िंदगी भर असांखे ख़ुशियूं नसीब फरमा ए जेके परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा जेके तंग दस्तनि जूं तंग दस्तियूं दूर फरमा सभिनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं अता फरमा जेके बेरोज़गारनि खे हलाल जा रोज़गार नसीब फरमा असांखे अबे अम्मा जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमा अहल औलाद जी इस्लामी नमूने सां तरबियत करण जी तौफ़ीक़ अता फरमा हाज़रीन नाज़रीन ऐं सामीन जे दिल जूं नेक मुरादूं पूरियूं फरमा असांखे निमाज़ी बना क़िबला कारी साहिब जे सभिनी मदरसनि खे तूं आबाद फरमा ऐं ही जेके ख़िदमत करे रहिया आहिनि पंहिंजे भाइरनि समेत पंहिंजे बच्चनि समेत पंहिंजे बाबा साईं समेत इन्हनि जूं ख़िदमतूं पंहिंजी बारगाह में क़बूल फरमा हे अल्लाह तूं असांखे इन्हनि सां ऐं इन्हनि खे असां सां साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमा हे रब करीम ही जेका असांजे हिक ॿिए सां पाण में सॼी जमायत जी असां सभिनी जी मुहबत आहे इन मुहबत जो अजर असांखे ॿिन्ही जहाननि में नसीब फरमा जीअं तूं हिते असांखे गॾु कयो आहे तीअं मदीने पाक जी हाज़िरी बि गॾु नसीब फरमा वरी रसूलुल्लाह जे रहमत ऐं शफ़क़त ऐं शफ़ाअत वारे झंडे जे हेठां बि गॾु असांखे फरमा बिहुर्मत बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन इंशाअल्लाह।